गोसपुर पुलिस जे कच्चे वारे इलाइक़े जे देह ढंढे भरसां जैकमाबाद वासी टिन नौजवाननि खे औरताणी आवाज़ ते हिरखिजी मुबैना अगवा थियण खां मुक़ाबले बाद बचाए वरितो। वधीक मिलण तफ़सील मूजिब जैकमाबाद शहर जा 3 नौजवान अब्दुल हफीज़ जखरानी, अब्दुल समीर खोसो ऐं अब्दुल गफ्फार उमरानी मोटरसाइकिल ते कच्चे तरफ़ वञी रहिया हुआ, जंहिं बाद गोसपुर SHO जी अॻुवाणी पुलिस नफ़री वाक़े वारे हंधि पहुची इलाइक़े खे कड़ो चाढ़े पुलिस ऐं ॾोहारे विच में फायरिंग 3 ॼणा खे अगवा करण खां बचाए वरितो। नौजवान अब्दुल हफीज़ जखरानी मीडिया खे ॿुधायो त अफशा मरी नाले हिक औरत सां फ़ोन ते इश्क थी वियो हुयो ऐं अॼु उन रात जो हिते अचण जी दावत कई हुई। उन्हनि लाइ पंहिंजे दोस्तनि सां गॾिजी कच्चे तरफ़ वञी रहिया हुआसीं त ओचितो गोसपुर पुलिस पहुची रोके वरितो। असांखे अंदाज़ो न हुयो त अगवा कयो वेंदो। ॿिए पासे SHO घनौर महर ॿुधायो त जागीरानी ऐं भया गैंग जे ॾोहारियुनि औरताणी आवाज़ ते हिरखाए खेनि अगवा जो मंसूबो जोड़ियो हुयो, जेको नाकाम बणायो वियो आहे। पुलिस टिन्ही नौजवाननि खे लॉकअप करे छॾियो आहे। गोसपुर रिपोर्ट अब्दुल गफ्फार ओगाही।